शक करण छॾे ॾे। रईस शक करण जो सबबु बणिजे थो। मुराद बाबा हिनखे सम्झाए, नौजवान खून गरम अथसि, किथे हिन जी कावड़ी हिन जे मौत जो सबबु न बणिजी वञे। ईशानवाद बस वडल बस। मुराद बहितर हो त तव्हां हिते अकेला अचो हा। रेस अकेले अचण जो असां हिते नतीजो ॾिसी चुका आहियूं। उन जे करे असां रुगो ॿ ॼणा नाहियूं आया, पर पंहिंजा ॿ हमराह ॿाहिरि गेट ते बि बीहारे आया। जेको मूंखे पहिरियों अंदाज़ो आहे त मुराद शाहनवाज़ ख़ान जो ई रुख कंदो। सोट मां सम्झां थो त उठा कोन कंदा, पलांद वठण जी कोशिशि कंदा। अने पलांद वठण जे लाइ अचनि, असां बि हथियारनि में बारूद भरे छॾियो आहे। सोडा ऐं मुराद जा ॿाहिरि पलांद वठण ज़रूरी था, पर मुराद एतिरो न बेवकूफ़ आहे न बेअक़ल। मुराद जे मुताबिक़ तव्हांजो अंदाज़ो छा थो चाहे त हू छा करण वारो आहे? मुराद मीर शाहनवाज़ जे मथां दबाव विझंदो। जेको संग असां खून बहा में उन्हनि खे ॾिनो, उन्हनि खे ॿीहर ॾिनो वञे। हिन महिल असां जा ॿ माण्हू मुअल आहिनि। मुराद वारनि खे संग चटी असांखे ॾियणी पवंदी। हारा उन्हनि जो हिसाब बराबरि थी चुको आहे। हाणे सिर्फ़ु इहा ॻाल्हि तइ थी थी त अगराई असांजी धुर कई आहे या उन्हनि जी। ज़ाहिर आहे त हुननि जो हमराह असां मारियो आहे, एॾो ई बि असांखे कयो वेंदो। मूंखे मीर शाहनवाज़ सां मिलणो ई पवंदो, उतां ई ख़बर पवंदी त आख़िर उन्हनि जो मतिलबु छा आहे। जेकॾहिं मुराद मीर शाहनवाज़ ख़ान खे मुतमिन करण में नाकाम वञे थो त पोइ इहो ई मुराद मंसूर ख़ान जो रुख कंदो। ऐं जुनूनी मंसूर खे मुंहुं ॾियण लाइ